घोटकी सेप्को घोटकी पारां घोटकी शहर में बाक़ीदारनि ख़िलाफ़ एक्सीएन सेप्को मियाँ निज़ामुद्दीन पीरज़ादो एसडीओ ग़ुलाम अकबर दायो जी अॻवानी में सब डिवीज़न 2 जे सेप्को अमलदारनि पुलिस नफ़री सां गॾिजी मुख़्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाई कयूं। इन मौक़े ते सेप्को जे अमलदारनि 20 ॼणनि खे गिरफ़्तार कराए घोटकी ए सेक्शन थाणे ते आंदो, जिते 5 ॼणनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। इन मौक़े ते एक्सीएन मियाँ निज़ामुद्दीन पीरज़ादो एसडीओ ग़ुलाम अकबर दायो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु घोटकी शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बाक़ीदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। जिन माण्हुनि ते इदारे जा लखें रुपया बकाया आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कराए केस दाख़िल करायो वेंदो। उन्होंने चयो त जिन माण्हुनि वटि इदारे जा बकाया आहिनि उहे जल्द अदा कनि, ॿी सूरत में संदनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।